नासिन तफ़सीली ख़बरुनि में वाक़े भली कार कंदे ज़िक्र कंदालो नसीराबाद में कबूतरनि जे मामले तां क़त्ल कयल नौजवान जे वारसनि इंसाफ़ जी अपील कई आहे। नौजवान आबिद अली वाहुचो जी उमराज़ादी ऐं भाउ राशिद अली वाहुचो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त संदन नौजवान खे क़त्ल कंदड़ मुशाहिद जो पीउ अब्दुल गफ़ार ऐं भाउ इम्तियाज़ केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त मुशाहिद जे वालिदैन खे ख़बर हुई त संदन पुटु आबिद खे मारींदो कातिल बासर ऐं पैसे वारा आहिनि जेके केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अली आबिद जे वारसनि मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फ़राहम करण समेत मोतमार धमकियूं ॾींदड़ अब्दुल गफ़ार ऐं इम्तियाज़ खे गिरफ़्तार कयो वञे।